सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो सबक ॿियो अख आई ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। बाब ॿिए जे पहिरें सबक में असां अख जी बनावट जे बारे में पढ़ियो। हाणे ॿियो सबक आहे, इन्हे में असां पढ़ंदासीं त अख आख़िर कमु कीअं थी करे। अख जे कम खे सम्झण लाइ असां ॾिसंदासीं त मेणबत्तीअ जो अक्स असांजे अख में कीअं थो ठहे। ही असां अख जो अंदरियों हिसो ॾेखारियो आहे, जंहिंमें ही असांजो कोर्निया आहे, ही लेंस या बिलोर आहे, ऐं ही जेको आहे उहो परदो आहे जंहिंखे असां रेटिना बि चवंदा आहियूं। रोशनी जॾहिं अख में पए थी त उहा रोशनी जे लहरुनि मां बिजलीअ जे लहरुनि में तब्दील थिए थी। सभिनी खां पहिरीं रोशनी कोर्निया ते पवंदी, उते मोड़ खाई, थोरी मोड़ खाई ऐं ब्लोर ते या लेंस ते पवंदी। लेंस मां रोशनी वधीक मोड़ खाईंदी ऐं अक्स ठाहींदी रेटिना ते याने परदे ते। रोशनी ॿ दफ़ा मोड़ खाए थी, पहिरीं रेटिना कोर्निया ते, उन खां पोइ बिलोर ते, ऐं उन खां पोइ रेटिना ते अक्स ठहे थो। ॿ दफ़ा मोड़ खाइण जे करे जेको अक्स थो ठहे उहो न सिर्फ़ पासा मटियल आहे पर उबतो बि आहे। हिते मेणबत्ती जो ॿरियल हिसो हेठि आहे अक्स में, ऐं असल मेणबत्ती जो हिसो मथे आहे, ऐं हीअ मेणबत्ती जी हेठी गुंड आहे, ऐं पासा मटियल बि आहे। अख में जंहिं शइ खे असां ॾिसूं था उन जो अक्स मरकूज़ करण वारे अमल जे करे यानी फोकसिंग जे अमल जे करे ठहंदो आहे। असां जेकॾहिं कंहिं ब्लोर में या कंहिं लेंस में ॾिसूं त सभु जेके प्रोछोड़ किरणा उन ते पवंदा आहिनि, उहे किरणा मुड़ी ऐं हिकिड़े जाइ ते मरकूज़ थींदा आहिनि, यानी हिकु मर्कज़ ते या हिकिड़े फोकस ते वञी पहुचंदा आहिनि। अख में बि इहो ई अमल थींदो आहे। मरकूज़ करण वारे अमल में यानी फोकसिंग दौरान अख वारे बिलोर ते पवंदड़ रोशनी जा सभई पूर्व विछोड़ यानी पैरेलल किरणा तंती परदे ते हिकु नुक़्ते ते अची मिलंदा आहिनि। सभु पैरेलल किरणा जेके पूर्व विछोड़ किरणा आहिनि, अख जे बिलोर में मोड़ खाई ऐं हिकिड़े जाइ ते फोकस कंदा आहिनि, ऐं इन फोकस खे यानी मर्कज़ खे परदे ते ज़ाहिर कंदा आहिनि। इहो फोकस परदे ते या रेटिना ते ठहंदो आहे। हाणे अचो त ॾिसूं त कंहिं ख़ासि शइ जो यानी वण जो अक्स असांजे अख में कीअं थो ठहे। अख में जेके किरणा अचनि था वण मां मोट खाई, उहे त लातइदाद आहिनि, हज़ारे करोड़े लहरूं आहिनि, किरणा आहिनि, पर अमल खे सम्झण लाइ अचो त असां ॾिसूं त ॿ किरणा जेके वण जी चोटीअ में आहिनि ऐं ॿ किरणा जेके वण जे पाड़ में आहिनि या हेठे हिसे में आहिनि, उहे कीअं मोट खाई ऐं अक्स ठाहिनि था। अलफ जेको आहे उहा चोटी आहे वण जी, उन मां ॿ किरणा हिकु ऐं ॿ निकिरनि था। उहे पहिरीं कोर्निया मां थोरो रिफ्रेक्ट थींदा यानी थोरी मोड़ खाईंदा, उन खां पोइ लेंस में या बिलोर में ईंदा, बिलोर में वधीक मोड़ खाईंदा, ऐं उन खां पोइ इहे ॿई किरणा वञी मरकूज़ थींदा हिन फोकस ते, ऐं उते हिन चोटीअ जी जाइ जो फोकस हूंदो। अहिड़ी तरह पाड़ मां यानी हेठे हिसे मां ॿ किरणा असां खयां 3 ऐं 4, जंहिं पहिरीं कोर्निया में मोड़ खाधी, उन खां पोइ लेंस में मोड़ खाधऊं यानी बिलोर में मोड़ खाधऊं, ऐं वञी मरकूज़ थिया रेटिना ते यानी परदे ते, ऐं हिते हुन जेको पाड़ वारो हिसो आहे उन जो अक्स ठाहियो, ऐं अक्स असांजे अख में उबतो ठही वियो। इहो अक्स जेको आहे असांजे अख जे रेटिना में जेके ख़ाबरूं आहिनि, जेके सेंस रिसेप्टर्स आहिनि, उन्हनि महसूस कयो, ऐं उन्हनि उहे इन अक्स खे हाणे जेको आहे बरकी सिग्नल में मटाईंदा, ऐं बरकी सिग्नल में मटाए जेको नज़र वारी तंत आहे उनजे थ्रू या उनजे मार्फत दिमाग़ ताईं पहुचाईंदा। अचो त असां हिन तस्वीर में हिन शइ खे ॾिसूं। हीअ असां हिकिड़ी आइस्क्रीम जो अक्स खयो आहे, जेको असांजे अख जे कोर्निया मां मोड़ खाई, बिलोर मां मोड़ खाई, ऐं अक्स ठहियो आहे रेटिना ते। रेटिना इन अक्स खे बरकी लहरुनि में मटायो आहे, बरकी सिग्नल्स में मटायो आहे, ऐं उहे बरकी सिग्नल नज़र वारी तंत जे मार्फत
असांजे दिमाग़ ताईं पहुता आहिनि। असां अॻु में ॾिसी चुका आहियूं त सुइयुनि जहिड़ा ऐं मखरूती हसास ख़ाबरू असांजे रेटिना में मौजूदु हूंदा आहिनि। हीअ असांजे रेटिना जो हिकिड़ो हिसो आहे जेको वॾो कयल आहे। रोशनी कोर्निया मां थी बिलोर में मुड़ी तंती पर्दे ताईं पहुचे थी। कोर्निया मां मुड़ी वरी बिलोर मां मुड़ी ऐं तंती पर्दे ते पहुचे थी। तंती पर्दे में मौजूदु सुइयुनि जहिड़ा ऐं मखरूती ख़ाबरू रॉड एंड कोल्ड फोटोरिसेप्टर्स रोशनीअ खे बरक़ी इशारनि में यानी इलेक्ट्रिकल सिग्नल में तब्दील कनि था। सो ही रॉड ऐं ही कोन उहे इशारा नज़र वारी तंत यानी ऑप्टिक नर्व जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचनि था। ऑप्टिक नर्व जे करे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचनि था। दिमाग़ बरक़ी इशारनि खे तस्वीर में मटाए थो ऐं उन खे अॻु में मौजूदु अक्सनि सां भेटे शइ खे सुञाणे थो। जीअं त तस्वीर उबती थी ठहे पर असांखे सुबती थी नज़र अचे, इहो सॼो असांजे दिमाग़ जो कमाल आहे जेको हिन उबती ठहियल तस्वीर खे वापसि सुबतो करे ईअं असांखे ॾेखारे थो। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त माण्हू इनक पाईंदा आहिनि। कुझु माण्हू परे जी इनक पाईंदा आहिनि ऐं कुझु वेझो जी इनक पाईंदा आहिनि। इनक पाइण दरअसल नाक़िस नज़र खे दुरुस्त करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। यानी जंहिंजी नज़र नाक़िस आहे, जंहिंखे पूरो नज़र नथो अचे या वेझे जी शइ नथी नज़र अचे या परे जी, त उहो इनक पाए उन नुक़्स खे मिटाइण जी कोशिशि कंदो आहे। इंसान जी नज़र ॿिनि तरीक़नि जी ख़राब थी सघे थी। या त वेझे जी नज़र ख़राब हुजे जंहिंमें वेझे वारी शइ साफ़ नज़र न ईंदी आहे, या परे वारी नज़र ख़राब हुजे जंहिंमें परे वारी शइ साफ़ नज़र न ईंदी आहे। कुझु माण्हुनि में ॿई ख़राबियूं थी सघनि थियूं, यानी मतिलबु वेझे वारी शइ नज़र बि ख़राब हुजे ऐं परे वारी नज़र बि ख़राब हुजे। वेझे जी ख़राब नज़र खे अंग्रेज़ी में फार साइटेडनेस चइबो आहे ऐं परे जी ख़राब नज़र खे अंग्रेज़ीअ में नियर साइटेडनेस चइबो आहे। वेझे जी नज़र ख़राब उन महिल थींदी आहे जॾहिं असांजो लेंस साइज़ में नंढो थी वेंदो आहे ऐं जेको अक्स ठहंदो आहे उहो रेटिना खां परे ठहंदो आहे। रेटिना खां परे ठहंदो आहे ऐं रेटिना ते अक्स कोन ठहंदो आहे। जे करे हिन जाइ ते यानी रेटिना ते या परदे ते जेको अक्स हूंदो आहे उहो धुंधलो हूंदो आहे। जॾहिं परे जी नज़र ख़राब हूंदी आहे त अक्स जंहिं शइ जो असां जंहिं शइ खे ॾिसंदा आहियूं उनजो रेटिना खां पहिरीं ई ठही वेंदो आहे। उन जे करे रेटिना ते उहो अक्स साफ़ कोन ठहंदो आहे ऐं असांखे परे जी शइ साफ़ नज़र न ईंदी आहे। इन ख़राबी खे दूर करण लाइ असां लेंस जो इस्तेमालु कंदा आहियूं, यानी इनक जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असांजी इनक में शीशा जेके आहिनि उनखे लेंस चइबो आहे। जॾहिं वेझे जी नज़र ख़राब हुजे त असां कॉन्वेक्स लेंस या मुहदब या उपटियल लेंस इस्तेमालु कंदा आहियूं जेको उभरियल हूंदो आहे ॿिन्ही पासनि खां या उपटियल हूंदो आहे। इन लेंस जे इस्तेमालु करण सां असांजो मर्कज़ शिफ्ट थींदो आहे, यानी रेटिना जी तरफ़ वधीक लुॾी वेंदो आहे, हली वेंदो आहे ऐं जेको अक्स जेको आहे उहो ठहंदो आहे उहो रेटिना ते ठहंदो आहे। जॾहिं परे जी नज़र ख़राब हूंदी आहे त असां कॉन्केव लेंस यानी खुॿ वारो लेंस इस्तेमालु कंदा आहियूं ऐं खुॿ वारे लेंस जे इस्तेमाल सां जेका अक्स जेको असांजो रेटिना खां पहिरीं पियो ठहे उहो परे थी रेटिना ते वञी ठहंदो आहे। अहिड़ी तरह इनक जे इस्तेमाल सां असां पंहिंजी नज़र खे ठीकु करे सघूं था। इनक खे संभालण खां बचण लाइ साइंसदाननि उहे लेंस बि ठाहिया आहिनि जेके तमामु संघड़ा आहिनि ऐं संघड़े परदे वांगुरु आहिनि। उहे बि दरअसल लेंस आहिनि। उहे नरम आहिनि, संघड़ा आहिनि ऐं आला आहिनि ऐं उहे सिधो अखि ते लॻाए छॾिबा आहिनि। इन्हनि खे कॉन्टेक्ट लेंस चइबो आहे। इन जो कमु अंबु साॻियो ई हूंदो आहे जीअं इनक जो कमु आहे। इनक जो लेंस ई आहिनि जेके सॉफ्ट आहिनि, नरम आहिनि, कोरा आहिनि ऐं नंढा आहिनि, हल्का आहिनि ऐं नरम आहिनि। उहे अखि में सिधो सिधो लॻी वेंदा आहिनि ऐं अखि जी नज़र जी ख़राबीअ खे ठीकु कंदा आहिनि। लेज़र जी श्वान सां बि नज़र खे ठीकु करे सघे थो। लेज़र दरअसल हिकिड़ी ख़ासि रोशनी आहे जेका तमामु ताक़त वारी आहे ऐं तमामु सन्ही आहे। उन रोशनीअ खे इस्तेमालु करे लेंस जेको अखि जो ख़राबु थियो आहे, जेको पूरो सही तरीक़े सां अक्स नथो ठाहे रेटिना ते, उन खे साफ़ करे नंढो वॾो करे, नंढो या वॾो करे उन लेंस खे ईअं करे छॾिबो आहे जो अक्स
पूरो पूरो रेटिना ते ठहे। हिन सां ॿई ख़राब नज़रूं यानी वेझ वारी ख़राब नज़र ऐं परे वारी ख़राब नज़र ठीक थी सघे थी। आख़िर में मां तव्हांखे अख जे बारे में कुछ दिलचस्प मालूमात ॿुधाईंदुसि। अख 1 करोड़ मुख़्तलिफ़ रंग सुञाणे सघे थी। 1 करोड़। इंसान जे वॾे थियण सां अख साॻे साइज़ जी रहंदी आहे, यानी जेतिरी अख असांजे नंढे हूंदी आहे असांजी अख ओतिरे ई वॾे हूंदे हूंदी आहे। 1 साल में असां 42 लख दफ़ा अख चिंबंदा आहियूं। 42 लख। अख जी बनावट में 20 लख पुर्जा हूंदा आहिनि ऐं 10 करोड़ 70 लख जीव घरड़ा हूंदा आहिनि ऐं सभु जीव घरड़ा फोटो सेंसिटिव हूंदा आहिनि, यानी उन्हनि ते रोशनी जो असर थींदो आहे। अख जा पठा तेज़ तरीन पठा हूंदा आहिनि। जॾहिं दिमाग़ हुकुम कंदो आहे त अख जा पठा जेके आहिनि एतिरो तेज़ी सां उन ते अमल कंदा आहिनि जो ॿियो बि इंसान जो ॿियो को बि जिस्म जो हिसो एतिरो तेज़ीअ सां अमल नथो करे सघे। उनजे करे चवंदा आहिनि तकड़ में करणो हुजे त चवंदा आहिनि त अख चिंभ में करे छॾियो। जेकॾहिं अख कैमरा हुजे हा त उहा 576 मेगापिक्सल जी कैमरा हुजे हा। आंगुरियुनि जे निशान जा अख जा निशान बि मुनफरिद हूंदा आहिनि। उनखे रेटिना स्कैन चइबो आहे ऐं जीअं माण्हुनि खे आंगुरियुनि जे निशान सां सुञाणबो आहे ओड़ी तरह अख जे निशान सां या रेटिना स्कैन सां बि सुञाणे सघिजे थो। ही सबक थियो पूरो। हाणे नाना आबिद खे ॾियो इजाज़त ऐं वञी ॿाहिरि राति रूम खेॾो। अल्लाह हाफ़िज़।